जी नाज़रीन भली कार चवंदासीं ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। कराची मां सिंध वरे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां चूंडियल नुमाइंदनि मुलाक़ात कई आहे। वरे वज़ीर सां इम्तियाज़ शेख, सलीम बलोच, मुमताज़ जखरानी, महविश मलानी मुलाक़ात कई आहे। पीपी जे चूंडियल नुमाइंदनि वरे वज़ीर खे पंहिंजनि इलाइक़नि जे मसइलनि खां आगाह कयो। मुलाक़ात दौरान मंसूबनि, अवामी मसइलनि ऐं सियासी समाजी सूरत-हाल ते ख़यालनि जी ॾे वठि कई। वरे वज़ीर चूंडियल नुमाइंदनि जा मसइला ॿुधा ऐं उन्हनि खे हल करण जी हिदायत कई। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन असां शेयर कंदासीं। कराची मां सिंध जे वरे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां चूंडियल नुमाइंदनि मुलाक़ात कई आहे। सिंध जे वरे वज़ीर सां इम्तियाज़ शेख, सलीम बलोच, मुमताज़ जखरानी, महेश मलाणे मुलाक़ात कई आहे। पीपल्स पार्टी जे चूंडियल नुमाइंदनि वॾे वज़ीर खे पंहिंजनि तकनि जे मसइलनि खां आगाह कयो आहे। मुलाक़ात दौरान मंसूबनि, अवामी मसइलनि ऐं सियासी समाजी सूरत-हाल ते पिणु ख़यालनि जी ॾे वठि कई वई। अपडेट कई पिया अहम ख़बर आहे। वॾे वज़ीर सां इम्तियाज़ शेख, सलीम बलोच, मुमताज़ जखरानी, महेश मलाणे मुलाक़ात कई आहे। पीपी जे चूंडियल नुमाइंदनि वॾे वज़ीर खे पंहिंजनि इलाइक़नि जे मसइलनि खां आगाह कयो आहे। मुलाक़ात दौरान मंसूबनि, अवामी मसइलनि ऐं सियासी समाजी सूरत-हाल ते गुफ़्तगू कई वई। सिंध जे वरे वज़ीर चूंडियल नुमाइंदनि जा मसइला ॿुधा ऐं हल करण जी पिणु ख़ातिरी कराई आहे। पीपल्स पार्टी जो बुनियादी मंशूर अवाम जी ख़िदमत आहे। इहो चवणु आहे सिंध जे वरे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो। सिहत, तालीम, तरक़ियाती कम, पाणी जी फ़राहमी ऐं नेकाल जो बहितर निज़ाम तरजीहुनि में शामिल आहे। कराची मां ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन असां शेयर कयूं पिया। सिंध जे वरे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां मुख़्तलिफ़ तकनि जे MPAs मुलाक़ात कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं आमिर सुप्रो खां। आमिर, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी आमिर, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? आवाज़ अचे पियो अव्हांखे मुंहिंजो? जी बिल्कुल, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे मुख़्तलिफ़ जेके तकनि जा MPAs आहिनि उन्हनि सां मुलाक़ात कई आहे। शिकारपुर सां इम्तियाज़ शेख, सलीम बलोच सां मलीर मां ऐं मुमताज़ अली जखरानी, जेकमबाद मुकेश लाल सां बि सरफराज़ जे हवाले सां वज़ीर आला सां मुलाक़ात थी आहे। वज़ीर आला सिंध जो चवणु आहे त चूंडियल नुमाइंदनि सां आम जेके मसइला आहिनि उन्हनि जे हल बाबति ॻाल्हि ॿोल थी आहे। वज़ीर आला सिंध जे तर्जुमान इहो बि चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मंशूर आहे त अवाम जी ख़िदमत कई वञे। ॿिए तरफ़ वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिहत, तालीम, पाणी ऐं तरक़ियाती जेके कम आहिनि उहे अवल तरजीह आहिनि। वॾे वज़ीर इहो बि चयो आहे त थरकोल मंसूबो में जेको आहे मक़ामी माण्हुनि खे रोज़गार फ़राहम कयो वेंदो। ॿिए तरफ़ वॾे वज़ीर इहो बि चयो आहे त सभ खां पहिरियां जेको हक़ु आहे उते रहंदड़ मक़ामी माण्हुनि जो आहे त उन्हनि खे रोज़गार सां लॻायो वञे। वॾे वज़ीर इहो बि चयो आहे त माहौलियाती आलूगी सबबि इंसानी सिहत जेको आहे उन ते बि असर अंदाज़ करे रही आहे। ॿिए तरफ़ वॾे वज़ीर इहो बि चयो आहे त सिंध समेत पूरे पाकिस्तान में जेको आहे माहौलियाती आलूदगी जो जेको दर्जो आहे उहो वधीक थी रहियो आहे। ॿिए तरफ़ वॾे वज़ीर इहो बि चयो आहे त पूरी सिंध में जेको आहे मुहिम हलाई वेंदी त वणकारी कई वञे। जी वॾी महिरबानी आमिर सुप्रो इन हवाले सां अपडेट करण जे लाइ।